बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक। आऊं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत बेटाई साईं जे अमर सेठ सां त घाई सघा थिया जे बेठा वटि वेझनि। व्यूअर्स, अॼु 1 मई ऐं 1 मई जो हवालो इहो त लेबर डे यानी मज़दूरनि जो आलमी ॾींहुं। मज़दूरनि जो आलमी ॾींहुं इन करे सेलिब्रेट कयो पियो वञे जो 1886 ईस्वी में अमेरिका में मज़दूरनि इहो एहतजाज कयो त असां खां जेको कमु वरितो थो वञे उहो सॼे ॾींहं में घणो टाइम वरितो थो वञे, उनजो कुझु लिमिट कई वञे त असां हेतिरे वक़्त ताईं कमु कंदासीं। इन एहतजाज दौरान काफ़ी सारा वाक़िया थिया जिन में मज़दूरनि जी काफ़ी सारो नुक़सानु थियो ऐं उन्हनि जूं हलाकतूं थियूं। उन्हनि हलाकतुनि जे हवाले सां अॼु जेको 1 मई आहे उन हवाले सां हिनखे पूरी दुनिया में हर 1 मई खे मज़दूर डे, आलमी मज़दूर डे सेलिब्रेट कयो पियो वञे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेको ज़िक्र कंदासीं उहो इन ई हवाले सां कंदासीं त मज़दूरनि जी जेका महिनत आहे उहा डेफिनेटली हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंसां पूरे सोसाइटीअ खे या जंहिं मुल्क जा उहे मज़दूर आहिनि उहे उते कमु कनि था, उनखे कंहिं हिकिड़े अहिड़े अमल जे ज़रिए पंहिंजी मशक़त ऐं मज़दूरी ऐं महिनत जे अमल जे करे अहिड़े मक़ाम ते पहुचाइनि था जेको हिकिड़ो अहम मक़ाम जी हैसियत रखे थो। मज़दूरनि सां जेके मुख़्तलिफ़ जॻहुनि ते कमु कनि था, फैक्ट्रीज़ में, मिलुनि में या किथे ऑफिसिस में, उन्हनि सां कहिड़ा मसइला आहिनि, उन्हनि मसइलनि ते अॼु असां गुफ़्तगू कंदासीं। ख़ासि तौर ते उन्हनि जा जेके हेल्थ जा मसइला आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू कंदासीं। ॿियो ही जेको क्लाइमेट चेंज थिए पई ऐं असां ॾिसूं पिया त दर्ज हरारत वधंदो वञे थो, इन हवाले सां बि जेका क्लाइमेट चेंजिस जे करे असांजी सिहत ते असरात पवंदा उहे कहिड़ा थी सघनि था। प्लस हाणे मॉनसून जी मौसम बि अचण वारी आहे त बरसातूं जेके पवंदियूं या न पवंदियूं इन सां कहिड़ा नुक़सान ऐं फ़ाइदा थी सघनि था, अॼु उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत आहे उनजो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। असांजे टेलीविज़न जा मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो, ख़ासि तौर ते हेल्थ प्रोग्राम में त असां सां हमेशह गॾु हूंदा आहिनि। जॾहिं बि असांखे ज़रूरत पवंदी आहे असां कॉल कंदा आहियूं त हाज़िर थी वेंदा आहिनि। प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख़्श कोलाची साहब। अस्सलाम वालेकुम। असां व्यूअर्स खे ऐं मेहरान टीवी जे इन प्रोग्राम में जेके बि ॿुधनि था, पार्टिसिपेट कनि था, उन्हनि खे ख़ुशि आमदीद चवनि था। ख़ासि तौर ते मज़दूरनि खे असां सलाम पेश कयूं था जो हुननि जी महिनत ई आहे जेका हिन मुल्क खे, असांजे शहरनि खे, असांजी ॿाराड़ी खे, असांजी ज़रात खे, इवन जेके असांजे सिहत जा सफ़ाई जा कम आहिनि, इस्पतालनि जा कम आहिनि, उन्हनि में बि मज़दूरनि खां सवाइ आउं सम्झां थो रुॻो डॉक्टर कुझु कोन था करे सघनि। तव्हां अॻे ई ॿुधायो आहे त लेबर डे सॼी दुनिया में मल्हायो थो वञे। असां सभिनी मज़दूरनि जी महिनत खे सलाम बि कयूं था ऐं दुआ बि कयूं था जिते हुजनि ख़ुशि रहनि। प्रोग्राम खे अॻिते वधाइण खां पहिरीं मां इहो बि ॿुधायां त अॼु 1 मई ऐं तव्हांजे अॼोके मेज़बान डॉक्टर फारूक टालपुर जी डेट ऑफ बर्थ आहे। सो जिन जिन बि मूंखे विश कयो आहे उन्हनि जो हिन प्लेटफॉर्म जे थ्रू, मेहरान टेलीविज़न जे थ्रू ऐं शुक्रिया अदा थो कयां। थैंक यू वेरी मच। तव्हां गुड विशिस ॾिनियूं आहिनि। असां बि तव्हांखे ब्लेसिंग्स ऐं हैप्पी बर्थडे चऊं था ऐं तव्हां हिन प्रोग्राम जे ज़रिए जेका माण्हुनि ताईं मालूमात ॾिनी आहे, ऐं सम्झां थो सिंध जे माण्हुनि ताईं इहो हिकिड़ो वॾो सिहत जो पैगाम पहुतो आहे, सिहत वधी आहे। थैंक यू वेरी मच। ऐं भई जेको क्रू आहे मूंसां गॾु, मुंहिंजो डायरेक्टर आहे, कैमरामैन आहे, जेके बि आहिनि उहे बि मूंखे विशिस कनि पिया। थैंक यू वेरी मच भाई, तव्हां सभिनी जी महिरबानी। साईं, हाणे असां हलूं था अॼोके मौज़ू जे हवाले सां। त ही लेबर डे जे हवाले सां जेको पूरी दुनिया में ॾींहुं सेलिब्रेट कयो थो वञे, त थोरो त हिन ते असां चाहींदासीं त तव्हां रोशनी विझो। प्लस कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि ख़ासि तौर ते हेल्थ जा मुलाज़िमनि सां, लेबर सां? हिकिड़ो त तव्हां अॻे ई ज़िक्र कयो त जॾहिं ही इंडस्ट्रियल रिवोल्यूशन आयो 18वीं सदी जे विच में, मशीनूं ठहियूं
ऐं कारखाना ठाहिया ऐं मज़दूरनि खे उन्हनि में कमु करणु न त असुल में ज़राअत या माल पेशा या मज़दूरी जेका हूंदी उहा थींदी, पर इन मशीनी दौर या जंहिंखे असां इंडस्ट्रियल रिवोल्यूशन चऊं था त उन में सरमाएदारनि ईअं कयो जो उन्हनि खे 18 कलाक 24 कलाक कमु करण ते मजबूर कयो। ऐं तव्हां सम्झो था त हिकिड़ी इंसान जी इंजण आहे उहा एतिरो वक़्तु कमु नथी करे सघे, तंहिंजे करे उन्हनि जा इलाही सारा सिहत जा मसाइला थिया, जंहिंमहिल उन्हनि जी थकावट हुई, कमज़ोरी हुई, पंहिंजे घर खां कटिजी विया हलिया ऐं मज़दूरी बि एतिरी घणी कान मिलंदी हुई। पोइ इहो लेबर जो जेको 1886 1 मई ते शिकागो शहर में मज़दूरनि 8 कलाक जी ॻाल्हि कई। ऐं आउं सम्झां थो सिहत जो हिकिड़ो वॾो उसूल आहे त आराम, कमु ऐं तव्हांजो जेको उथणु वेहणु आहे जंहिंखे असां डेली लाइफ चऊं था या लाइफ स्टाइल चऊं था, अगरि उहा तव्हांजी पाण में हम आहंग न हूंदी त पोइ तव्हांखे सिहत जा इलाही सारा मसाइला, चाहे उहे ज़हनी सिहत हुजे, चाहे जिस्मानी सिहत हुजे, चाहे वरी समाजी सिहत हुजे, छाकाणि वक़्तु महदूद आहे, उनखे कीअं इस्तेमालु कजे। मज़दूरनि जे जेको मसाइलनि खे असांजे पब्लिक हेल्थ में ऑक्यूपेशनल हेल्थ जी स्पेशलिटी तौरु ॾिठो थो वञे। जीअं दिलि जा डॉक्टर आहिनि, ॿारनि जा डॉक्टर आहिनि, चमड़ी जा डॉक्टर आहिनि, तीअं ऑक्यूपेशनल हेल्थ जा बि स्पेशलिस्ट आहिनि। असांजे मुल्क में अञा एतिरी इहा फील्ड जेका आहे उहा एतिरी डेवलप्ड कोन्हे, पर आउं जॾहिं लाहौर में पढ़ंदो हुउसि त असांखे ऑक्यूपेशनल हेल्थ जो डिपार्टमेंट हो ऐं उते असांखे पढ़ाईंदा हुआ त हिकु मज़दूर जी सिहत जो कीअं घणो ख़्यालु रखिजे। उनजो ख़्यालु इन जे करे वधीक रखिजे, हिकिड़ो त हुनखे सॼो ॾींहुं महिनत करणी आहे, अगरि हू फिट हूंदो त ज़राअत में बि कमु कंदो, इंडस्ट्री में बि कमु कंदो ऐं ॿिया जेके शोबा आहिनि उन्हनि में वधीक पैदावार थींदी, उहो सामान वेंदो, विकिरो थींदो ऐं अहिड़े नमूने सां हिकिड़ी इकानमी जी इंजण जे तौरु कमु कंदा हुआ। ख़ासि तौर ते असां वटि जेको मज़दूरनि जो तादादु आहे उहो मूं अॼु इकनॉमिक सर्वे ऐं नेट तां ॾिठो पिए त 8 करोड़ 20 लख असां वटि लेबर फोर्स आहे पाकिस्तान में। हूअं असांजी 24 करोड़ 25 करोड़ आबादी आहे, पर उनजो ईअं सम्झो त टियों हिसो जेको आहे सो असांजा मज़दूर आहिनि। त उन्हनि जी असां जेकॾहिं सिहत जो ख़्यालु रखंदासीं त आउं सम्झां थो त पाकिस्तान जा जेके घणा मसइला आहिनि, गुरबत जो मसइलो आहे ऐं उन खां सवाइ असांजे ज़राअत जे जेके फूड सिक्योरिटी था चवनि, असांखे जेको कपिड़ा आहिनि, घर आहिनि। मूं अॼु हिकिड़ो कोट पढ़ियो पिए, अख़बार में लिखियलु हो, उन में इलाही सारा इश्तिहार हुआ, पर उन में इहो लिखियलु हो त इहे कचनि घरनि में रहंदड़नि माण्हुनि ई शहर अॼु आहिनि, जंहिंमें अॼु ई असीं वेठा आहियूं। इहे उतां खां आया, इहे सिरूं ठाहियूं, इहे मज़ूरियूं कयूं ऐं इहो शहर इन्हनि ई हथनि सां जेको आहे सो ठहियो आहे। त उन्हनि माण्हुनि जो क़दुरु करणु ज़रूरी आहे। ऐं ख़ासि तौर ते असां वटि जेको कॉटन इंडस्ट्री, छाकाणि टेक्सटाइल असां वटि पाकिस्तान जी वॾी एक्सपोर्ट आहे, त उन में जेके मज़दूर कमु कनि था उन्हनि जा फिफड़ जेके आहिनि उन्हनि में हिकिड़ी बीमारी थिए थी जंहिंखे असां नीमोकोनियोसिस चऊं था। नीमोकोनियोसिस जो मतिलबु आहे उन में उहे ज़रड़ा जेके कपाह जा आहिनि, मिटी जा आहिनि, उहे उन्हनि जी छाती में हलिया था वञनि। टीबी खां मुख़्तलिफ़ आहे, पर ही बि उअं ई कमु करे थी जीअं टीबी वारे मरीज़ सां थिए थी। वरी असां वटि शुगर केन हिते सिंध में तमामु घणियूं कारखाना आहिनि, त उते जॾहिं इहा जंहिंखे असां बगास चऊं था या जेको कमान जो रस पीड़े बाक़ी जेका शइ टोक या ॿियो जेको बचे थो, त उन मंझां बि उहे ज़रड़ा हवा में उन में धुएं सां गॾु उन फिफड़नि में हलिया था आहिनि। जेको बि हिकिड़ो नीमोकोनियोसिस जो कमु आहे, पर उनखे असां बगास डिज़ीज़ चऊं था या बगासोसिस चऊं था। टियों असां वटि जेको आहे उहो मज़दूर जेको आहे उहो घणो कमु करे पियो असांजा जेके आहिनि कंस्ट्रक्शन में, अदावतनि में। तव्हां ॾिसो त सोसाइटियूं पियूं ठहनि ऐं जिते किथे उते बि हिकिड़ो त इहो सीमेंट जो जेके ज़रात आहिनि उहे था थियनि ऐं प्लस मिटी ऐं उन जे करे त उनखे असां वरी सिलिकोसिस या एस्बेस्टोसिस हिकिड़ी डिज़ीज़ थींदी आहे,
उहा बि उहो ई फिफड़नि माना ईअं सम्झो त हुननि जी फिफड़नि में इहा शइ पहुचंदी आहे ऐं पोइ हुननि खे हिकिड़ी तकलीफ़ थींदी आहे, पर इहो घणो वक़्तु वठंदे हुनखे ख़बर कान पवंदी आहे। उन लाइ असांखे एक्सरे जूं सहूलियतूं ऐं हिकिड़ो इदारो आहे सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन, सेसी था चवनि, पंजाब में हुनखे पेसी था चवनि, ईअं मुख़्तलिफ़ नाला आहिनि जंहिंजो कमु ई आहे उते डॉक्टर ई इन जे लाइ रखियल आहिनि त हू मज़दूरनि जे इलाज मुआवजे लाइ वॾियूं अस्पतालूं क़ाइमु आहिनि, उन्हनि जो उते फ्री इलाज थिए थो। हैदराबाद में बि ज़ील पाक सीमेंट ऐं हिते आहे त असां चाहींदासीं त मज़दूरनि जे इलाज जे लाइ असांजे अस्पतालनि में जेतिरो थी सघे आम बीमारियुनि जे लाइ ऐं मज़दूरी जे रिलेटेड ऐं ख़ासि तौर ते जेके स्प्रे कंदड़ असांजा हारी नारी आहिनि, छाकाणि हीअ काटन जी सीज़न आहे, मिर्च आहिनि, टमाटा आहिनि, बाग़ात आहिनि, उन में स्प्रे हले थो। हाणे स्प्रे जा पंहिंजा सिहत जा नुक़सान पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं उहो साह में हलियो वञे त उन्हनि जे लाइ स्प्रे पॉइज़निंग जेका आहे सा उहा थिए थी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त असांजा जेके वीचारा इहे गटर साफ़ था कनि, ॿुहारी था कढनि, उहे जॾहिं उन्हनि में उहे गटर बंदि था थियनि, हाणे ई उमरकोट में के 2 वीचारा हुआ जिन्हनि खे इहा कार्बन मोनोऑक्साइड पॉइज़निंग थी, त इहे ॿिया बि इलाही इशू आहिनि जेके एक्सीडेंट्स थियनि था कारखाननि में। मिसाल तौरु तव्हां पोल ते चढ़ंदड़ वीचारा ॾिठा हूंदा मज़दूर, त कीअं पटे ते जेको आहे आउं त जॾहिं बि ॾिसंदो आहियां तॾहिं मूंखे लॻंदो आहे त दे आर एट हाईएस्ट इलेक्ट्रिक पोल ते जेके माण्हू चढ़नि था, ख़ासि तौर ते वापडा जा उन्हनि खे ओचितो शॉक लॻी थी वञे, अहिड़े नमूने सां को। अच्छा, आउं सम्झां थो त अञा इलाही सारा मिसाल चूड़ी जे कारखाने में जेके उन्हनि जी आई साइड ते केतिरो असरु पइजी सघे थो, या खाणनि में जेके कमु कनि था उन्हनि ते केतिरो असरु पइजी सघे थो। मूंखे नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे डॉक्टर कोलाची, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पाण इन्हनि मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं इहो ॾिसंदासीं त कहिड़े तरीक़े सां प्रिवेंटिव मेयर्स वठी इन्हनि खे इन्हनि बीमारियुनि खां बचाए सघे थो। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां ॿियो दफ़े ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब। पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन, ISRA यूनिवर्सिटी, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहिनि। पाण सोशल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं पब्लिक हेल्थ पर्सनैलिटी बि आहिनि। पाण वीलॉग बि कनि था, ख़ासि तौर ते पंहिंजी सोसाइटी जे माण्हुनि खे हेल्थ जे हवाले सां अवेयर करण जे हवाले सां। सो यकीननि तव्हां ॾिसंदा हूंदव असांजे प्रोग्राम में अक्सर बेशतर असां सां गॾु हूंदा आहिनि, असां गॾु महिरबानी आहे। अॼु असां गुफ़्तगू कयूं पिया वर्ल्ड लेबर डे जे हवाले सां, त मज़दूरनि जा कहिड़ा मसइला थी सघनि पिया ऐं ख़ासि तौर ते उन्हनि मज़दूरनि जेके मुख़्तलिफ़ फैक्ट्रीज़ में, खाणुनि में, चूड़ी जे कारखाननि में या ॿियनि कंहिं कारखाननि में कमु कनि था, उन्हनि सां कहिड़ा प्रॉब्लम थी सघनि था ख़ासि तौर ते हेल्थ जे हवाले सां, ऐं कहिड़ा प्रिवेंटिव मेयर वठण जी ज़रूरत आहे ताकी हू इन्हनि हेल्थ जे इशूज़ खां पाण खे महफ़ूज़ करे सघनि। डॉक्टर साहब, जीअं ब्रेक खां पहिरीं मूं ॿुधायो पिए तव्हांखे त हाणे इहे सभु शयूं जेके मज़दूरनि जूं आहिनि उन्हनि में ख़ासि तौर ते जॾहिं असां चूड़ी जो कमु ॾिसूं था त मुख़्तलिफ़ मज़दूर उन्हनि में ॿार, नंढा वॾा पोड़ा, ख़वातीन, उहे सभु शामिलु हूंदियूं आहिनि। ऐं पोइ चूड़ी जे कम में बाहि ते वेठल उहो जेको रोशनी आहे उहा मुसलसल उन्हनि जे अखियुनि में लॻण, पोइ ज़ाहिर आहे त इहे सभु शयूं उन्हनि जे अखियुनि जे सिहत खे असरअंदाज़ कनि थियूं। उहे मज़दूर जेके कोयले जी खाण में कमु कनि था उन्हनि जे लाइ पंहिंजा इशूज़ आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि जे न सिर्फ़ु बीमारियुनि जे हवाले सां बल्कि कॾहिं कॾहिं त उहे खाणूं किरी पवंदियूं आहिनि, उहे उन में दॿिजी वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ ॿिया जेके हा, त हिते इन हवाले सां मूंखे इहो ॿुधायो त उन्हनि सां कहिड़ा मसइला अॼु बि जंहिं हवाले सां हिन ॾींहं खे पूरी दुनिया में सेलिब्रेट कयो पियो वञे, उन जो कुझु असरु पियो आहे या अञा ताईं हालात साॻिया आहिनि? छाकाणि त ॾिसो, इन ॻाल्हि खां त कतई इनकार कोन थो करे सघिजे त मज़दूर जेको आहे उनजो तामीर तरक़ी में वॾो अहम रोल आहे। ऐं जीअं तव्हां ई पंहिंजी गुफ़्तगू में ॿुधायो त उहे माण्हू जेके कचनि घरनि में रहंदा हुआ उहे अची हिननि ही सॼियूं बिल्डिंग्स ऐं हाणे बि ठाहिनि पिया, त असां ॾिसूं पिया त उन्हनि जो
हिकिड़ो वॾो रोल आहे। डेफिनेटली उन्हनि खे सलाम करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त उहे एॾी महिनत करे हिन मुल्क खे एतिरो तरक़ी ॾियारीनि पिया। असां वटि हाणे कोयले जो तमामु थर में बिजली जो ऐं वॾी एक्सप्लोरेशन आहे, तंहिंजे करे कोयले जे खाण में जेके मज़दूर कमु कनि था उन्हनि जी जेका डस्ट आहे या कोयले जी जेका ईअं सम्झो हिकिड़ी मिटी आहे या उन में जा जेके निकिरंदड़ ज़रा आहिनि उन्हनि जी असां वटि हिकिड़ी माप आहे 0.5 माइक्रॉन। 0.5 माइक्रॉन जो मतिलबु एतिरा नंढड़ा आहिनि जो हिन वार खे जेकॾहिं तव्हां हज़ारनि टुकड़नि में कयो त पोइ वञी हिकिड़ो माइक्रॉन थींदो। यानी वार खां बि सनड़ा आहिनि, उहे आराम सां असांजे फेफड़नि ताईं पहुची था वञनि। उन ॾिखे असां उहो बि नीमोकोनियोसिस जो हिकिड़ो हिसो आहे। नीमो जो मतिलबु हवा आहे, कोनियोसिस जो मतिलबु आहे त कंहिं शइ खे सख़्तु करणु। असांजे फेफड़नि में बि हवा आहे, असां जेको साहु खणूं था उहो जेकॾहिं साफ़ु हवा हूंदी त उहो त ठीकु आहे, पर जेकॾहिं उहा डस्ट वारी या कोयले वारी काराण वारी हूंदी उनखे एंथ्राकोसिस चवंदा। हाणे इन्हनि जो बचाव जेको आहे उहो हिकिड़ो त आहे जंहिंखे असां PPE चवंदा आहियूं। ठीकु आहे, जेको डॉक्टरनि खे बि पाइणो आहे। डॉक्टर बि हिकिड़ो ऑक्यूपेशनल हेल्थ, उन्हनि खे जरासीम ऐं उन्हनि गैसनि जो बीमारियुनि जो उहो ख़तरो रहे थो, त उन में इहे हथनि जा दस्ताना थिया ऐं मास्क जो इस्तेमालु थियो। ऐं जीअं तव्हां चूड़ी जी असां वटि तमामु वॾी एशिया में ख़ूबसूरत सनत आहे। माण्हू चरिया आहिनि त बाबा हैदराबाद जूं चूड़ियूं पारायूं, ऐं जॾहिं बि सम्झां थो असांजूं औरतूं माइरूं भेनरूं जॾहिं बि चूड़ी हैदराबाद जी पाईंदियूं आहिनि त उन्हनि खे लॻंदो आहे त असां कंहिं ख़ूबसूरत ऐं कंहिं वॾे कल्चर जो हिसो आहियूं। ऐं असां वटि ख़ुशी जी निशानी बि आहे, पर बेसिकली इहा ठहे थी शीशे मञा। ऐं शीशे मञा जेका डिज़ीज़ या उन में जेका डस्ट निकिरे थी उनखे असां चवंदा सिलिकोसिस, ऐं उहा बि फेफड़नि जी हिकिड़ी बीमारी जेका आहे सा उहा करे थी। ऐं उहा TB सां तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़, माण्हू तमामु कमज़ोर थी वेंदो। ऐं इहा साॻी बीमारी असांजे कुंभारनि खे बि थिए थी, छाकाणि त शीशो जेको ठहे थो उहो वारी मञा थो ठहे। त इहे जेके चक ते वेठल आहिनि उन्हनि खे बि इहा बीमारी थी सघे थी। असां वटि छाकाणि त असांजे शागिर्दनि खे पढ़ाई वारनि खे एतिरो असां इहो नथा पढ़ायूं। असांजो ज़ोर इन्फेक्शस डिज़ीज़ ते नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़ में अचनि थियूं। पर आउं सम्झां थो त असांजे डॉक्टरनि खे रिफ्रेशर कोर्स करणु खपनि ऐं उन्हनि खे ख़ासि तौर ते एक्सरे में उहो फ़र्क़ु करणु खपे ऐं उन जी हिस्ट्री ॾिसनि त कहिड़े मज़दूरी या धंधे सां हिन जो वास्तो आहे, हिस्ट्री जो त ऐं उन जे हिसाब सां उहो एक्सरे जेको आहे उहो कढी सघिजे थो। अच्छा, इन खां सवाइ असां समुंड वारे पासे हलणु चाहींदुसि, छाकाणि असांजा इहे मोहाणा हाणे ही दरियाए सिंध जी ॻाल्हि बि तमामु घणी जेका आहे सा उहा थी आहे त पाणी बि असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो हिसो आहे। ऐं उन में जेके असांजा मलाह रहनि था, फिशरमैन रहनि था, या वरी असांजी जेको नेवी आहे या जेका मर्चेंट नेवी आहे, वॾो असांजो कारोबार जेको आहे सो दरियानि साण आहे ऐं समुंड साण आहे। समुंड असांजे लाइ अरबी समुंड जेको आहे उहो वॾो हिकिड़ो ट्रांसपोर्ट जो ट्रेड जो जेके असां वापार ऐं कॉमर्स था चऊं, त उते जा जेके माण्हू आहिनि उहे वीचारा वञनि था इलाही सारा जंहिंखे असां सी सिकनेस चऊं था। ऐं अॻे वीचारा हाजी वेंदा हुआ इन्हनि पाणी जे जहाज़नि में त उल्टियूं करे 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 जेको आहे सो उन सी सिकनेस खां बचण जे लाइ बि हिकिड़ो थोरो आराम बि खपे थो ऐं उन जे लाइ जेके बि एंटीमेटिक जेके मेयर्स आहिनि असांजे डॉक्टरनि खे वठणु खपनि। अच्छा, हवा मंझि बि जेको एयर फोर्स आहे या जेका एविएशन आहे असां वटि तमामु वॾी ट्रैफ़िक जेका आहे सा हवाउनि में हले थी, त उते वरी जेके आहे किथे ऑक्सीजन घटि थी थिए त यकदमि एयर हू चवंदो आहे पायलट त भाई जब बि ऑक्सीजन नीचे आ जाए तो इसको आपने चेहरे पे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जा जेके कननि जा परदा आहिनि, छाकाणि असांजो जेको बैरोमीटर आहे या जेको बैलेंस हवा जो आहे उन जे ज़रिए असांजा कन असांखे सिधो हलाइनि था। हींअर जेको तव्हां हलो था न इहो ईअं माण्हुनि खे सम्झो हथनि पेरनि सां था हलनि, पर जेकॾहिं कननि में उहो जेको बैलेंस न रहे त इहे सभु असांखे अच्छा पियो नॉइज़ पोल्यूशन जी जेका ॻाल्हि हले थी
उहा बि हिकिड़े इलाही सारा मज़दूर वीचारा आहिनि जेके वॾे जंहिंमें मशीनूं गोड़ थियूं कनि, आवाज़ थो थिए, त उन्हनि खे इहे कननि खां प्रोटेक्टिव जेके आहिनि जेके औज़ार आहिनि या जेके बि तरीक़ा आहिनि जंहिंखे एयर पैक्स बि चवनि था, उहे उन्हनि खे करणु खपे। अखियुनि जे लाइ जेके ख़ासि तौर ते वेल्डिंग वारा असांजा मज़दूर आहिनि, तव्हां ॾिसंदो त उहो एॾी तेज़ राति जो ऐं ॾींहं जो रोशनी हूंदी, त उन्हनि खे इहे अखियुनि जा जेके वॾा चश्मा जेके आहिनि उहे पाइणु खपनि। असां वटि जेके एक्सरे में या रेडिएशन में कमु पिया कनि, जंहिंमें असांजा कैंसर अस्पतालूं आहिनि, असांजा MRI जो तमामु घणो रवाजु आहे, असांजो एक्सरे जो तमामु घणो रवाजु आहे, त उते रेडिएशन खां बचण जे लाइ बि उन्हनि जी सालियानी चेकअप थियणु खपे, हर मज़दूर जी थियणु खपे, जंहिंखे असां एन्युअल एग्ज़ामिनेशन चवंदा आहियूं, प्री एम्प्लॉयमेंट थियणु खपे। ऐं उते जो जेको मेडिकल ऑफिसर आहे उहो जंहिंखे असां एग्ज़ामिनेशन जे बजाए इंस्पेक्शन चवंदा आहियूं, स्कूल मंझि बि ॿारनि जे लाइ आख़िर इंस्पेक्शन इस्तेमालु थींदो आहे, त अगरि इन्हनि सभिनी जे लाइ असां वटि जेकॾहिं असांजे कोर्स में वाज़े नमूने सां असांजे हेल्थ डिपार्टमेंट में आऊं त इहो गुज़ारिश कंदुसि त मज़दूरनि जा वार्ड जेके आहिनि उहे वॾनि इस्पतालनि में मौजूदु हुजनि, या जिते बि उन्हनि जो जेको ख़र्चु आहे उहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते कारखाननि सां मिली करे उन्हनि जे लाइ एम्बुलेंस जी सर्विस, उन्हनि जे लाइ डॉक्टरनि जूं सहूलियतूं जीअं आर्मी जे लाइ असां वटि आहिनि, तीअं मज़दूरनि जे लाइ बि न रुगो सोशल सिक्योरिटी पर आम इस्पताल, ख़ासि तौर ते जेके असांजी ज़राअत में कमु कनि था उन्हनि में अॼुकल्ह असां वटि थ्रेशर इंजरी आहे ऐं ॿियूं जेके मशीनूं इस्तेमालु थियनि थियूं उन्हनि जा इहे जेके ट्रैक्टर्स जे अॻियां असांजा माण्हू अची था वञनि, हलिया ॿी बि जेका मशीनरी आहे जेको टोको आहे जंहिंसां गाह कयो थो वञे, त उन्हनि जे लाइ बि असांखे जेको आहे इहे ख़ासि क़िस्म जूं सहूलियतूं ऐं 1122 जेको आहे उनखे खपे त असांजी ॿाराड़ी में सर्विस खे जेको आहे सो वधाए। ठीकु, अच्छा, पाण गुफ़्तगू खे जारी रखंदासीं ऐं इहो बि ॾिसंदासीं त इन हवाले सां जी जेका जद्दोजहद मज़दूरनि कई ऐं जिन जी जद्दोजहद जे करे ही सॼी दुनिया में ॾींहुं मल्हायो थो वञे, उन्हनि जी काविशुनि ऐं कोशिशुनि हिन वक़्तु केतिरो यानी पंहिंजो पाण खे महफ़ूज़ कयो आहे। मूंखे नंढी ब्रेक लाइ चए वञे, ब्रेक खां पोइ मोटंदासीं त हिन ते गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खे पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब। डॉक्टर साहब, ही जेका जद्दोजहद मज़दूरनि कोई 100 साल पहिरीं कई ऐं उन जद्दोजहद जे हवाले सां हिन वक़्तु जेकॾहिं असां ॾिसूं था त आया उन्हनि मज़दूरनि खे उन्हनि जी जद्दोजहद जे सिले में केतिरो फ़ाइदो थियो आहे? फ़ाइदो इन हवाले सां त छा अॼु मज़दूरनि खां ओतिरो ई कमु वरितो पियो वञे जेतिरी उन्हनि खे उजरत ॾिनी पई वञे, नंबर 1। नंबर 2, उन्हनि जे सिहत ऐं उन्हनि जी जेका भलाई आहे या उन्हनि जो जेको सोशल नेटवर्क आहे, उन्हनि जे ॿारनि बचनि जी जेका सार संभाल आहे, उन हवाले सां उन्हनि मज़दूरनि खे को फ़ाइदो रसियो आहे या अॼु बि ॻाल्हि अञा उते पहुतल आहे? घणो त दुनिया में जेको इस्तेसाल आहे उहो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, पर लेबर यूनियनियूं थियूं ऐं सुजाॻी थी ऐं वॾे खां वॾी ॻाल्हि इहा थी त इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइज़ेशन अक़वाम मुतहिदा जो हिकिड़ो हिसो आहे जेका मज़दूरनि जी इन भलाई जे लाइ ऐं इन जे लाइ सोचींदी बि रहे थी ऐं पूरी दुनिया में उन जो हिकिड़ो वॾो रोल आहे। ऐं असांखे जेको आहे मज़दूर जी रुगो सिहत जो न पर सेफ्टी जो बि ख़्यालु करिणो आहे। सही, यानी मज़दूर इट इज़ हेल्थ एंड सेफ्टी बोथ, यानी हुनखे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु जेको आहे सो उहो मशीन खां न पहुचणु खपे। जंहिंखे असां अर्गोनॉमिक्स हिकिड़ी स्पेशल फील्ड आहे। मिसाल तौरु तव्हां कंप्यूटर ते वेठा आहियो थिया त तव्हांजो कंप्यूटर स्क्रीन जेको आहे उहो तव्हांजे अखियुनि खे नुक़सानु न पहुचाए। अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां कंहिं बटण खे हलाइण वारा आहियो त उहो बटण एतिरो मथे न हुजे जो तव्हां छिके पंहिंजे हथनि खे सॼी बॉडी खे, यानी इट इज़ अ बैलेंस बिटवीन बॉडी एंड द इंस्ट्रूमेंट, उहो असांखे रखिणो आहे।
ॿ सेक्टरनि जी आउं ज़रूरु ज़िक्र कंदुसि। हिकिड़ो आहे असां वटि सब सेक्टर जानवरनि जो, सही, जंहिं मंझि असांजो खीर बि अचे थो, गोश्त बि अचे थो, असांजो इहो चमड़ी ऐं इन जो इहे शयूं अचनि थियूं। त जेके मालवंत माण्हू आहिनि उहे बि ज़ोनोटिक डिज़ीज़िस जा जेके आहिनि से शिकार थियनि था। मिसाल तौरु जेकॾहिं उन्हनि खे कोई ख़ारिश जी बीमारी आहे, जंहिंखे असां अॼुकल्ह स्किन डिज़ीज़, जेका एनिमल स्किन डिज़ीज़ या जानवरनि खां लॻे पई, कुझु वक़्तु अॻु तव्हां ॾिठी हूंदो, त उहा असांखे लॻी सघे थी। ऐं ख़ासि तौर ते अगरि कुता ऐं इहे जेके जानवर आहिनि इन्हनि जा इहे जेके बाइट्स आहिनि, ख़ासि तौर ते डॉग बाइट आहे, ऐं या वरी जेके राति जो माल चारीनि था उन्हनि खे स्नैक बाइट जो आहे। अहिड़े नमूने सां जानवर कॾहिं माण्हू खे कावड़जी था पवनि, उठ आहिनि, ढगा आहिनि, उन्हनि जो बिहेवियर खे सम्झणो थो पवे। पर ख़ासि तौर ते टीबी ऐं कुझु ॿियूं टीनियासिस के अहिड़ा जेके पेट जा कीअं या गोश्त जा कीअं आहिनि, उहे अगरि तव्हां गोश्त उहो साफ़ु सुथिरो न हुजे त उन जी चकास असांजा डॉक्टर्स कंदा आहिनि। पर ऐं ख़ासि तौर ते असां वटि जेको खीर मिलाइण जो ऐं उन में पाणी मिलाइण जो जेको रवाजु आहे, असां गुज़ारिश कंदासीं त जेके बि मिल्क ऐं डेयरी में मज़दूर बि कमु कनि था उन्हनि खे इन ॻाल्हि जो हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि हिनखे कटींदुसि त ॾिसो, इहो जेको ट्रेंड आहे खीर में ख़ासि तौर ते मिलावट जो, बल्कि खीर में त न हर शइ में मिलावट जो ट्रेंड असां वटि अची वियो आहे। ऐं असां कहिड़े बि शोबे सां तालुक़ु रखंदा हुजूं, उन सभिनी खे इहा ख़बर आहे त इहा मिलावट हले थी। मुंहिंजी ॻाल्हि करण जो मक़सदु आहे मेल न्यूट्रिशन थींदी। सही, मेल न्यूट्रिशन उहा फिरी घिरी असांजे ई माण्हुनि खे अफेक्ट कंदी, उन्हनि जी इम्यूनिटी खे अफेक्ट कंदी, उन्हनि जे कम खे, सिहत खे, इवन उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे उनखे इहो ख़तरो थी सघे थो। तंहिंजे करे मेल न्यूट्रिशन जे लाइ बि असांजा जेके कारखाने वारा आहिनि, ॿिया आहिनि, मज़दूरनि जी जेका बि कैंटीन आहिनि, खाधा पीता आहिनि, साफ़ु सुथरा मिलावट खां पाक हुजनि ऐं सस्ता हुजनि। उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ी कंसेशन जेका असांखे हुजे। ॿियो आहे पोल्ट्री सेक्शन, जंहिं महिल असांखे बर्ड फ्लू जेको आहे उन जो वॾो ख़तरो आहे। जॾहिं बि ज़ुकाम लॻंदो कुकड़नि खे त उहो ज़ुकाम फ्री जेको आहे सो उन्हनि माण्हुनि खे लॻंदो। ऐं बर्ड फ्लू केतिरा दफ़ा माण्हुनि कुकड़ खाइणु छॾे ॾिना, तव्हांखे ख़बर आहे मार्केट में माण्हू सब्जी ते लही आया हुआ। तंहिंजे करे पोल्ट्री जे सिलसिले में बि, ऐं ॿियो इहो आहे त पोल्ट्री जो जेको जिते बि हू क़ाइमु कनि त उन में हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी हिकिड़ी न्यूसेंस चओ या हिकिड़ी बदबू चओ, उहो अहिड़े हंधि क़ाइमु कनि जो आम ख़ल्क़ खे, घरनि खे जेका आहे सा उहा न थिए। ॿियो जेको असां वटि पेट्रोलियम में, सुई गैस में जिते किथे वॾा वॾा पेट्रोल जा पंप खुली विया आहिनि हलिया, उन्हनि मज़दूरनि खे बज़ाहिर त सम्झां थो इहा सुठी ड्रेस पातल आहे, पर आउं सम्झां थो त उन्हनि खे बि जेको लेड पॉइज़निंग आहे। सही, ऐं असांखे इहो जेको लेड फ्री गैसोलीन या पेट्रोलियम ते अचिणो पवंदो, जंहिंसां धुएं निकिरण सां असांजा फेफड़ बि ख़राबु था थियनि, उन्हनि मज़दूरनि जी बि सिहत ख़राबु थी थिए, ऐं माउरनि खे बि इन्हनि सभिनी शयुनि जो केमिकल्स जो ॿियनि जो जेको आहे सो असरु थी थो। अच्छा, ॿिया इलाही सारा जेके आहिनि रंग जूं असांजूं फैक्ट्रियूं आहिनि, केमिकल्स जूं आहिनि, दवासाज़ फैक्ट्रियूं आहिनि, पेस्टिसाइड्स। हा, त उते जेके केमिकल खे एक्सपोज़ पिया थियनि या हाई टेम्परेचर खे एक्सपोज़ पिया थियनि, उन्हनि जे लाइ बि उन्हनि खे वेंटिलेशन थियो, उन्हनि खे रेस्ट जो थियो, उन्हनि खे मोकलनि जो थियो, ऐं अगरि उन्हनि खे का बीमारी थी आहे त उनजी क्विक जंहिंखे अर्ली डायग्नोसिस असां चऊं था, उहो उन्हनि जी कनि। सही। अच्छा, हाणे इन हवाले सां इहो बि ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदुसि त जेकॾहिं इहो आहे त इट्स वेरी गुड, पर जेकॾहिं न आहे त तव्हां इन हवाले सां कहिड़ो एडवाइस या मशवरो ॾियणु चाहींदव त इन्हनि मज़दूरनि जी जेका कोशिशूं ऐं काविशूं रहियूं इन हवाले सां त भई हिकिड़ो त असांजी सिहत, असांजे ॿारनि, असांजे इल्मु तालीम जो जेको आहे सो बंदोबस्तु कयो वञे, प्लस उन्हनि इदारनि में, उन्हनि फैक्ट्रीज़ में, उन्हनि कारखाननि में या उन्हनि खाणुनि में जिते 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 लेबर कमु करे थी, उते जे ओनर्स
छा उते फर्स्ट एड जे लाइ को इंतज़ाम कयो आहे इन्हनि काविशनि या इहा अवेयरनेस मज़दूरनि खे आहे लेबर खे आहे त इन हवाले सां पंहिंजे ओनर्स खे जेके जिते जिते कमु कनि था उते उन्हनि खे इहा ॿुधाइनि त भई असांजी फर्स्ट एड जे लाइ हिकिड़ो को शोबो तव्हांजे कारखाने में ई मौजूदु हुजणु घुरिजे। मिसाल जीअं सीमेंट जा कारखाना आहिनि या पेस्टिसाइड जा कारखाना आहिनि या कहिड़ियूं मशीनूं आहिनि जिते मशीनुनि जो कमु थिए थो त उते को इंसिडेंस को अहिड़ो इंसिडेंस थी वञे जो उते जल्दी एमरजेंसी में फर्स्ट एड जी ज़रूरत पए त इहे मौजूदु आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे त असां वटि जेको बि लेबर तबिको आहे उन ते असांजी अञा सोसाइटी उहा क़दरदानी उहे सिहत जा जेके बजेट आहिनि सिहत जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे आम माण्हू जेतिरियूं बि शायदि ई मुश्किल हुजनि। तंहिंजे करे जिते असां ॿियनि शोबनि जे लाइ कमु कयूं था उते मज़दूरनि जी सिहत जो आवाज़ जीअं अॼु असां हीउ प्रोग्राम पिया कयूं तीअं जिते जिते बि उन्हनि खे मौक़ो मिले सोशल मीडिया हुजे हीअ हुजे उते मज़दूरनि जी सिहत जो ज़रूरु ज़िक्र कनि। ट्रांसपोर्ट सेक्टर में फर्स्ट एड जी एतिरी ज़रूरत आहे जो तव्हां उनजो अंदाज़ो नथा लॻाए सघो ऐं उन में बि जेके कमु कंदड़ ड्राइवर आहिनि कंडक्टर्स आहिनि उन्हनि जी बि सिहत जी चेकअप उन्हनि जी बि फिटनेस जी पायलट जी फिटनेस थींदी आहे तीअं हुननि जी बि थिए त हू नशे पते खां बि बचनि ऐं मुसाफ़िरनि जी ज़िंदगी जेका आहे सा बि बची सघे त उन ते बि ऐं असांजे जेके लाइसेंस वारा इदारा आहिनि उन्हनि खे खपे त उन ते इन ॻाल्हि खे ज़रूरु अॻिते वधाइनि। आख़िर में इहो आहे त नंढड़ा ॿार जेके मज़दूरनि जा आहिनि उन्हनि जो वॾो तइदादु स्कूलनि में दाख़िल कोन थो थिए या हू स्कूलनि में फ़ी नथा भरे सघनि या जेके मालिकान आहिनि उन्हनि एॾा वॾा इदारा उन्हनि जे लाइ न ठाहिया आहिनि। ऐं सम्झां थो त जेकॾहिं उन्हनि जे नियाणियुनि खे उन्हनि जे ॿारनि खे सिहत तालीम ऐं सोशल सिक्योरिटी जंहिंमें उन्हनि खे अगरि गुरबत जे या बीमारी में उन्हनि खे कुझु मदद खपे थी उहा उन्हनि जे एक्ट में आहे लेबर एक्ट में बि मौजूदु आहे लेबर जूं कोर्टूं बि मौजूदु आहिनि त आउं सम्झां थो त जेकॾहिं इहो वेलफेयर प्रोग्राम जीअं मज़दूरनि जा या हिननि जा सिहत जा कार्ड ठहियल आहिनि तीअं मज़दूरनि जा बि किथे किथे कार्ड ठहियल आहिनि त उन्हनि जी अगरि सहूलियतनि खे ऐं असांजे डॉक्टरनि खे बि आउं गुज़ारिश कंदुसि हिन प्रोग्राम जी जेॾीमहिल बि को मज़दूर अचे हदीस में आहे त अल कासिब हबीबुल्लाह अलाह जो दोस्त जेको आहे उहो तव्हां वटि आयो आहे त घटि में घटि उन जो ध्यानु वधीक रखनि जेको ग़रीब अचे थो जेको मज़दूर अचे थो जेको उनजो वधीक ख़्यालु। हा उन वॾी महिरबानी। व्यूअर्स अॼोकी गुफ़्तगू असांजी लेबर डे जे हवाले सां हुई उन्हनि मज़दूरनि खे असां ख़राज तहसीन पेश करण जी कोशिशि कई जिन पंहिंजियुनि कोशिशुनि ऐं काविशुनि ज़रिए पंहिंजूं जानियूं ॾिनियूं ऐं अॼु उहे जेके मज़दूर आहिनि अॼु इन जी निशानी आहिनि त उन्हनि जे करे ई जेका तामीर तरक़ी थिए पई उन्हनि जो ई शाख़सानो आहे। तव्हांजी राय जो असांखे इन प्रोग्राम जे हवाले सां इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।